बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अब्दुल रज़ाक लाला कोराई डिस्ट्रिक्ट NGOs कोऑर्डिनेशन काउंसिल जो चेयरमैन आहियां। असांजे सॼे ज़िले जूं जेके बि NGOs आहिनि अॼुकल्ह हुन जो चेयरमैन बि आहियां। असांजे साहती परगणे जो ख़ूबसूरत ऐं तारीख़ी ज़िलो नौशरो फिरोज़, हिन में काफ़ी अरसे खां वठी तारीख़ी कम थींदा रहिया आहिनि। जीअं असांजो पुराणो मदरसो आहे हिते साईं अलहंदे शाह साहब वारनि जो क़ाइमु कयल, उन खां अलावा बि हिते काफ़ी तारीख़ी कम थींदा रहिया आहिनि। हिन दफ़े कुझु दोस्तनि नौशर जन पंहिंजी कावश सां, पंहिंजी महिनत सां, पंहिंजे दोस्तनि हिकिड़ो ग्रुप ठाहे नौशरो फिरोज़ टेलीविज़न नेटवर्क जो हिकिड़ो क़याम लिखियो आहे ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। अहिड़ा बुनियाद अगरि नंढनि नंढनि इदारनि जा हिते बुनियाद पइजी विया त इहे अॻिते हली तमामु सुठो पंहिंजो कमु कंदा ऐं असांजे नौशरो फिरोज़ जा जेके बि मसइला आहिनि उन्हनि खे उजागर कंदा। जेके असांजा ॿिया ज़िले जी इंतिज़ामिया जे हवाले सां जेके मसइला आहिनि उन्हनि खे उजागर कंदा। अॼुकल्ह स्टूडेंट सां कॉलेजनि में या ॿियनि जॻहियुनि ते जेका बि फीस जे हवाले सां या ॿियनि मसइलनि जे हवाले सां को प्रॉब्लम थिए थो उन्हनि मसइलनि खे बि उजागर कंदा। त असां नौशरो फिरोज़ जे कुझु दोस्तनि खे चवंदासीं जंहिंसां बि के प्रॉब्लम्स आहिनि, अगर उहे मीडिया ते अचणु चाहिनि था त नौशरो फिरोज़ टेलीविज़न नेटवर्क वारनि सां राब्तो कनि। इंशाअल्लाह हुननि जे इंसाफ़ लाइ हुननि जे आवाज़ खे उथारियो वेंदो वस वारनि ताईं त जीअं हुननि खे इंसाफ़ मिली सघे। ॿी ॻाल्हि त असांजे नौशरो फिरोज़ में अॼुकल्ह आस्ते आस्ते डेवलपमेंट थींदी थी वञे। काफ़ी हिते काफ़ी सुठा ऑफिसर बि आहिनि। असांजा हिते मोरो या नौशरो फिरोज़ या भेरिया सिटी या कंडियारो या मेहरापुर, असांजे सभिनी तालुकनि सां ही असांजो नौशरो फिरोज़ टेलीविज़न नेटवर्क वारनि जो राब्तो ऐं उतां जूं ख़बरूं ऐं उन्हनि सभिनी खे पंहिंजो टाइम बि ॾियनि था ऐं उन्हनि जा मसइला मसाइल बि उजागर कनि था। असां पंहिंजे NGOs जे प्लेटफॉर्म तां हिननि अदनि जे तवसुत सां असां ताईं बि अगरि जेके मसइला हूंदा असां बि हिननि सां मां-बेली आहियूं। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, ॾाढो बहितरीनु कमु आहे त जीअं असांजा पढ़ियल लिखियल नौजवान हींअर असांजे हिन मीडिया जे इदारे में बि अचनि पिया ऐं वधनि पिया ऐं असांखे उमेदु आहे त तव्हां सभु दोस्त हिननि सां तावन कंदो ऐं हीउ तव्हांखे काफ़ी फ़ाइदो ॾींदा, तव्हांजे लाइ काफ़ी बहितर थींदो। साईं सदाईं करीम मथे सिंध सुका, असांजी हमेशह इहा दुआ रही आहे सिंध लाइ, असांजे पंहिंजे सिंधी माण्हुनि लाइ। साईं सदाईं करीम मथे सिंध सुका, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। असांजी दुआ आहे तव्हां सभिनी लाइ ऐं लतीफ़ साईं जी हिन दुआ सां गॾु तव्हांजी वॾी महिरबानी।